الحمد لله وحده لا شريك له والصلاة والسلام على من لا نبي بعده اما بعد ॻाल्हि हली रही हुई क़याम रमज़ान ये तरावी के बारे में। दलील के तौर पे वही वीडियो के अंदर मूं तव्हांजे साम्हूं ॿ हदीसूं पेश कयूं। अॻिते बि मुंहिंजी कोशिशि इहा ई आहे तव्हांखे थोरी वज़ाहत अञा ॿुधाई वञे। हज़रत उस्ताद मोहतरम मौलाना मोहम्मद इलियास मोहम्मद साहब दामत बरकातुहुल आलिया पंहिंजी किताब के अंदर मुदलिल अंदाज़ में इन जा जवाब पेश कया आहिनि। अॼु जी वीडियो में सभ खां पहिरीं असां तरावी ते गुफ़्तगू कंदासीं त लफ़्ज़ तरावी जो माना ऐं मतिलबु छा आहे। लफ़्ज़ तरावी जे बारे में हाफ़िज़ इब्न हजर अस्क़लानी शाफ़ी रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था वतरावीह जमउ तरवीहतिन वहियल मर्रतुल वाहिदतु मिनर राहति कतस्लीमति मिनस सलामी। फ़तहुल बारी शरह से बुखारी जिल्द नंबर 4 सफ़ा नंबर 217 ते इहा ॻाल्हि मौजूदु आहे। यानी तरावी तरवीहतुनि जी जमा आहे ऐं तरवीह हिकु दफ़े आराम करण खे चयो वेंदो आहे, जीअं तस्लीमा हिकु दफ़े सलाम करण खे चयो वेंदो आहे। अॻिते तरावी कंहिंखे चयो वेंदो आहे? तरवीह उहा नशिस्त आहे जिन में थोरी देरि माण्हू आराम करे। छो जो तरावी जूं चार रकातुनि ते सलाम फेरण खां पोइ थोरी देरि आराम हासिल करण खे तरवीह चयो वेंदो आहे। इन जे लाइ तरावी जूं 4 रकातूं हिकु तरवीह चयो वेंदो आहे। तरावी जे 4 रकातुनि खे हिकु तरवीह चयो वेंदो आहे। हिकु तरवीह चयो वेंदो आहे त अहिड़े हिसाब सां पूरी तरावी जे अंदरि 5 तरवीह आहिनि। इन जे करे 5 तरवीहनि जो मजमूओ तरावी आहे। अल्लामा हाफ़िज़ इब्न हजर अस्क़लानी शाफ़ी रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था सुम्मियत सलातु फ़िल जमाअति फ़ी लयाली रमज़ान तरावीह लिअन्नहु अव्वल मज्तमअू अलैहा कानू यस्तरिहूना बैन कुल्लि तस्लीमतैनि। फ़तहुल बारी शरह से बुखारी जिल्द नंबर 4 सफ़ा नंबर 217 ते इहा ॻाल्हि मौजूदु आहे। जेका नमाज़ रमज़ान जे रातुनि में बाजमात अदा कई वेंदी आहे उन जो नालो तरावी रखियो वियो आहे। छो जो सहाबा इकराम रिज़वानुल्लाह अलैहिम अजमईन पहिरीं दफ़ा इन नमाज़ ते जमा थिया हुआ त इन करे हर 2 सलामनि यानी 4 रकात खां पोइ राहत वठण जे लाइ वेहंदा हुआ। तरावी सुन्नत मौक़िदा आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़याम रमज़ान खे असांजे लाइ सुन्नत करार ॾिनो आहे। नबी अलैहिस्सलाम जी ज़ाती ज़िंदगी मां बि मूं पोइ वीडियो में तव्हांखे ॿुधायो नबी अलैहिस्सलाम पंहिंजी ज़ाती ज़िंदगी में बि नमाज़ तरावी 2 रकातूं अदा फरमायूं आहिनि ऐं उन खां पोइ हज़रात खुलफ़ाए राशिदीन ऐं दीगर सहाबा इकराम रिज़वानुल्लाह अलैहिम अजमईन जी ज़िंदगी मां बि 2 रकातूं नमाज़ तरावी साबित आहे ऐं हज़रात सहाबा इकराम रिज़वानुल्लाह अलैहिम अजमईन इन नमाज़ ते मुआज़िबत यानी पाबंदी फरमाई आहे। त ऐं इहा ई मुआज़िबत जी दलील आहे। मुआज़िबत यानी इहा ई दलील आहे तरावी सुन्नत मौक़िदा आहे। अॻिते नबी अलैहिस्सलाम पंहिंजी हिकिड़ी हदीस में फरमाइनि था फ़अलैकुम बिसुन्नती व सुन्नतिल खुलफ़ाए राशिदीन अल महदीयीन तमस्सकू बिहा व अज़्ज़ू अलैहा बिन नवाजिज़। सुनन अबी दाऊद जिल्द नंबर 2 सफ़ा नंबर 290 ते इहा हदीस मौजूदु आहे। यानी नबी अलैहिस्सलाम फरमायो तव्हां मुंहिंजी सुन्नत खे ऐं हज़रात खुलफ़ाए राशिदीन जी सुन्नत खे मज़बूती सां पकड़ो ऐं उनखे मज़बूती सां झले वठो। त मुंहिंजा मोहतरम दोस्तो जेकॾहिं नबी अलैहिस्सलाम पंहिंजी ज़ाती ज़िंदगी में नमाज़ तरावी अदा न बि कनि हा तॾहिं बि हज़रात सहाबा इकराम खुलफ़ाए राशिदीन रिज़वानुल्लाह अलैहिम अजमईन जी ज़िंदगी मां इहा नमाज़ 2 रकात तरावी साबित आहे। त हज़रत नबी अलैहिस्सलाम पाण फरमायो त मुंहिंजी सुन्नत खे ऐं हज़रात खुलफ़ाए राशिदीन रिज़वानुल्लाह अलैहिम अजमईन जी सुन्नत खे मज़बूती सां पकड़ियो। त असांखे इहा ॻाल्हि सम्झ में आई जेकॾहिं नबी अलैहिस्सलाम पंहिंजी ज़िंदगी में 2 रकात तरावी न बि पढ़नि हा तॾहिं बि असांखे खुलफ़ाए राशिदीन जी सुन्नत ते अमल करणु ज़रूरी हो। तो मुझा मोहतरम दोस्तों ॾिसो हदीसुनि मां इहो साबित थियो आहे त 20 रकात नमाज़ तरावी
जेका आहे उहा 20 रकात तरावी आहे, 8 रकात न आहे। जेके माण्हू 8 रकात नमाज़ तरावी जे बारे में चवनि था त 8 रकात नमाज़ तरावी आहे, इहा ॻाल्हि बिल्कुलु ग़लति आहे। ऐं अॻिते असां ॾिसूं त इहा सिर्फ़ु हज़रत ख़ुलफ़ाए राशिदीन जी ज़िंदगी में न बल्कि तमामु सहाबा इकराम रिज़वानुल्लाहि अलैहिम अजमईन इन ते मुआज़िमत फरमाई आहे। क़याम रमज़ान यानी तरावी नबी अलैहिस्सलातु वस्सलाम भी 20 रकात पढ़ी आहे ऐं इन ते हज़रत ख़ुलफ़ाए राशिदीन हज़रत उमर, हज़रत उस्मान, हज़रत अली मुर्तज़ा रज़ियल्लाहु ताला अन्हु ऐं अइम्मा मुज्तहिदीन हज़रत मशाइख़ अमल पैरा रहिया आहिनि। ऐं अॼुकल्ह बिलाद इस्लामिया में 1400 सालनि खां वठी करे इन ते ई अमल थींदो अचे पियो ऐं उम्मत मुहम्मदिया जो इन जे मथां इजमा आहे। दौर हाज़िर जे अंदरि जेकॾहिं असां ॾिसूं त हरमैन शरीफ़नि जे अंदरि भी बैतुल्लाह जे अंदरि भी 20 रकात नमाज़ तरावी अदा कई वेंदी आहे ऐं मदीनतुल मुनव्वरा जे अंदरि भी 20 रकात नमाज़ तरावी अदा कई वेंदी आहे। उस्ताद मोहतरम हज़रत मौलाना मोहम्मद इलियास कुमन साहब पंहिंजी किताब जे अंदरि भी हदीसूं जेके पेश कयूं आहिनि मुदल्लिल अंदाज़ सां इहे जवाब ॾिना आहिनि, उहे हदीसूं भी 20 रकात नमाज़ तरावी जे बारे में मौजूदु आहिनि। त मुंहिंजा मोहतरम दोस्तो ॾिसो, असां भी इन नक्श कदम ते हलण जी कोशिशि कयूं, जो हज़रत ख़ुलफ़ाए राशिदीन जी सुन्नत मंझूं इहा ॻाल्हि साबित आहे त असांखे भी उन्हनि जी पैरवी करणु घुरिजे, छो उन्हनि भी 20 रकात नमाज़ तरावी अदा कई आहे त असांखे भी 20 रकात नमाज़ तरावी शौक़ सां अदा करणु घुरिजे। मुंहिंजा मोहतरम दोस्तो, अल्लाह तबारक व तआला खां दुआ आहे अल्लाह तबारक व तआला तव्हांखे ऐं असांखे बल्कि उम्मत मुस्लिमा खे हिन ॻाल्हि ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।